करीम मथे सिंध सुकार दोस्त मेरा दिलदार आलम सब आबाद करी शायरनि जे सरतार सिंध जे अज़ीज़ बुज़ुर्ग हसी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे मज़ार जे अहाते में असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं। अॼु असां हिते आयासीं पंहिंजे जनरल बॉडी इजलास कयासीं, जंहिंखां पोइ असां हिते लतीफ़ जी नगरी जे ॿाहिरि हिते उनजे अंगण में पंहिंजे उहिदनि जो हलफ़ खयासीं, जिन में अवामी प्रेस क्लब जा जेके नवां चूनियल उहिदेदार उन्हनि हलफ़ खयो। असांखे अदा मंज़ूर साहब उहिदे जो हलफ़ खणायो। हिन मौक़े ते असांजी जिन मेज़बानी कई आहे अदा मंज़ूर वारनि सदा अयाज़ मेंबर समेत जिन दोस्तनि असांजी महिमान नवाज़ी कई आहे, असांजी मेज़बानी कई, असां उन्हनि सभिनी जो दिलि जी गहराई सां शुक्र अदा करियूं था। असीं इन ॻाल्हि जो वचन था करियूं जिन असांखे हिते लतीफ़ जी नगरी ते असांखे इज़त बख़्शी आहे। असीं उन्हनि जे जेके ख़्वाहिशूं असीं उन्हनि ते अमल कंदासीं, उन्हनि जे जेको आहे भरपूर लहण जी कोशिशि कंदासीं। असां मज़लूम अवाम जे हक़ में लिखण जी कोशिशि कंदासीं, छो त लतीफ़ जेको आहे उन हमेशह मज़लूम अवाम जी ॻाल्हि कई, उन उहा पोड़ी तबिके जी ॻाल्हि कई, त असीं उन जी पोइवारी कंदे हिन लतीफ़ नगरी ते इन ॻाल्हि जो अहद था करियूं त पंहिंजे कयल वचन सां वफ़ा कंदासीं। साथ सलामत सिंध सलामत हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी नगरी ते असां सभु हिते मौजूदु आहियूं। असां असांजी दणीदड़ दुआ गो आहियूं त मालिक साईं असां सभिनी जे पाण में मोहबत सलामत रखे, असां सभिनी खे ईमान ॾिए, असां पंहिंजे कयल वाइदनि ते अमल करे सघूं, पंहिंजी सिंध जे अवाम जे हक़नि जी हिफ़ाज़त करे सघूं ऐं सिंध जी अवाम जे लाइ पंहिंजे कलम जो दुरुस्त इस्तेमालु करे सघूं। महिरबानी समूरनि दोस्तनि जी।